चे ताजत जी बांग मते उथियां थी कुरेला उथिए थी बेदीनी औरत तू नमाज ता पढ़ा नथी चे नमाज पढ़े चे नमाज नथी पढ़ा पढ़ मजूरे जी मानी बनाई थी ई मजूर तो जा इन में रोज़ीअ में बरकत पवंदी चांदी ला करे छिलूं बथिए दिए ला करे रखिया आई पैसा उसर जो नालो नाई उसर मंगण वने जे सिफा में ॾिनो से तारीख़ पढ़ो मुसलमान जी अयो शिफा में 1000 रुपया ॾिने मड़ कढी छॾे उसर नफ़्सा नफ़्सी जो आलम हूंदो उन ॾींहुं जेको माल बेरो करे ने रखे था गुणी भरे ने उन ॾींहुं चवंदा अॼु जहन्नम जो अज़ाब मूंखे साम्हूं अचे थो ऐं मलाइका मुंहिंजे रब खे चओ अॼु मुंहिंजो रब जे कॾहिं मुंहिंजो चागलो पुत्र जेको राति जो होटली ते 1 वॻे ताईं वही अचींदो ऐं माइतल सुम्ही रहंदो अॼु इन विज़ में जेकॾहिं मुंहिंजो रब गिने इन बाहि कणा मूंखे छुटकारो जुड़े त मुंहिंजो चागलो पुत्र ॾेई ॾियां मुझी घरवारी जो कुट में कबीले मां मूंखे तोड़े फरी मां तोड़े जंहिंजी ॻाल्हि मूं कन कई थे इहे घरवारी अॼु हिन वज़ में ॾियां अलाह जो पाक कलाम क़ुरान चए थो इहा मुंहिंजी घरे वारी जेको चागली हुई भाउ ने भेण खे तोड़े वे इन घरवारीअ खे आऊं हिफ़्ज़ में ॾियां जे मूंखे जहन्नम जे अज़ाब खां जेकॾहिं हिन भाउ खां बचाए कीअं बदिलो अलाह पाक चवंदो कीअं बदिलो कयो अयो पुत्र मथे हा न थई घरवारी मथे हा न थई तैर चवंदो मुंहिंजूं जायदादूं जेके हुयूं ज़मीनूं हुयूं दुनिया में माण्हूअ जा हक़ दबाया माण्हूअ जा चटयूं हुयूं ई ज़मीनूं आऊं इन विज़ में ॾियां इन बदिले में ॾियां मुंहिंजी अॼु जान बचे थो अलाह पाक चवंदो न हाणे वकीलात करे थो हाणे हिनजी ज़बान में मुंहिंजा फ़रिश्ता मलाइका खे कुरो कंदो हिते काबतुल्ला आहे जेकॾहिं माण्हूअ जे सुहिणा सलूक करे माउ पीउ जी ख़िदमत करे सुहिणो भलो बहितर वीचारो पोइ मजबूर थी न अरकाने जी ख़बर न लबैक अचे दुनिया जे मौक़े पोइ तयारी पियो करे अचे उमिरो था करे अचां पोइ हज जैनी कंदो पोइ सुम्ही ने रूम में वरी अचे चए पोइ काबतुल्ला में वेह किन घेट मां किन दरवाज़े मां डरे केतिरा रुकण गए चए कहिड़ी ख़बर असांखे त सम्झाए वारो कोई न हो अड़े सम्झाईंदड़ त ठीक हुआ पर मूं हिते सजदो न ई ॾिनो भला हुते आउं कोन सम्झंदुसि अहिड़ियूं हालतूं न करो री वारी बात न करो नमाज़ पढ़ो तो माण्हूअ खे ॾेखावेला न पढ़ो नमाज़ अल्लाह खे हिकिड़े खे जिब्रील अलैहिस्सलाम खे अल्लाह जे नबीअ चयो त एहसान जे बारे में जिब्रील जो कुरो आहे चए एहसान इहे ॼाऊं इबादत अल्लाह जी करियां अल्लाह खे ॾेखारियो अल्लाह वटि रुजू करे वठो तैर जर मड़े पुछी गिड़े तैर चए त मूंखे क़यामत जे बारे में ख़बर ॾे त क़यामत कॾहिं अचींदी दर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो त मूंखे ऐं सुवाल पुछण वारे ॿिन्ही खे ख़बर न आई त जे क़यामत जी निशानीअ जे बारे में चओ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं निशानीअ जे बारे में चओ जे क़यामत जूं निशानियूं आसार ज़ाहिर थींदा इन जे बारे में त मूंखे ख़बर ॾे तॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त वॾे में वॾियूं निशानियूं क़यामत जूं जे अॻे शायदि केतिरे जुमे ते अॻे सुणायो हूंदो मौज़ू क़यामत जो थी वियो त मालदार माण्हू न हूंदा माण्हू अहिड़ा हूंदा ओठार जेको उठी जा होकारा कंदा पिया उठी में पेरे में चपल न हूंदी ई वॾियूं वॾियूं बिल्डिंगूं बनाईंदा अॼु वाड़ो कोई ख़ाली न आहे जंहिंमें मकान न वेही जंहिं वटि बुंगली न हुई ताल पत्रियूं माण्हू ॿधी वेठा हुआ इन में अॼु टाइल्स वारा मकान ई इहे क़यामत जी निशानी आहे ओठार माण्हू वॾा वॾा बंगला ने बिल्डिंगूं बनाईंदा तैर इंतज़ारु कजे क़यामत उॾीए क़रीब चे ॿई निशानी ॾे चे हिकिड़ी